दोस्तो, असां अंधेर नंगरी ॿुधी त आहे पर असां ॾिठी कोन हुई। पर 15वीं सदीअ में जॾहिं असां दाख़िल थिया आहियूं त असां दुनिया जे रोशनियुनि खे छॾे, दुनिया जी तरक़ी खे छॾे, दुनिया जी कामयाबीअ खे छॾे, दुनिया जे सहूलियतुनि खे छॾे अॼु असां अंधेर नंगरीअ में जी रहिया आहियूं। अहिड़ी अंधेर नगरी जंहिंमें हुकुमराननि जो पंहिंजी अवाम सां को बि तालुक़ु कोन्हे को। अहिड़ी अंधेर नगरी जिते हुकुमरान सरमाएदारनि जे आङुर जे इशारे ते नचण में देरि नथा कनि। अहिड़ी अंधेर नगरी जिते हुकुमरान रुॻो हुननि खे पाण पंहिंजा घर, पंहिंजा ॿार ऐं पंहिंजो मुस्तक़बिल नज़र थो अचे, उहो बि पंहिंजे मुल्क में न, मुल्क खां ॿाहिरि। अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं माण्हूअ जे लाइ ॿिनि वेलनि जी मानी मसइलो बणिजी चुकी आहे। हुकूमत कणक जो अघु 4000 रुपया मण या 40 केजी मुक़ररु कयो आहे, जंहिंजो मतिलबु आहे 1 किलो कणक 100 रुपयनि में मिलंदी। उहा जॾहिं पीसजी मार्केट में पहुचंदी त उनजो अघु 150 पौणा 200 रुपया फ़ी किलो थींदो। ऐं हर माण्हूअ खे, हर घर खे घटि में घटि 2 किलो कणक जो अटो रोज़ानी खपे थो, जंहिंजो मतिलबु आहे त उनखे 300 साढा 300 रुपया सिर्फ़ु अटे लाइ खपनि। न रुॻो सिंध पर मुल्क जे अक्सर इलाइक़नि में, बलूचिस्तान में, KPK में, पंजाब जे केतिरनि इलाइक़नि में, जन इलाइक़नि में सनअतूं कोन्हनि के ऐं उतां जे माण्हुनि जो रोज़गार जो दारो मदार ॾिहाड़ीअ ते आहे, मज़दूरीअ ते आहे। त हिकु मज़दूर पंहिंजे घर जे लाइ 2 किलो अटो वठण लाइ जॾहिं परेशान थींदो, उन वटि साढा 300 रुपया न हूंदा। चांहिं जो ख़र्चु, नेरनि जो ख़र्चु, भाॼीअ जो ख़र्चु, लटनि कपिड़नि जो ख़र्चु, शादी गमीअ जो ख़र्चु, ईदुनि जो ख़र्चु, इहे सभु ख़तमु करियूं। रुॻो अटे लाइ हुनखे मसवाड़ूं आहिनि, ॿारनि जूं फ़ियूं आहिनि, उहे सभु ख़तमु कजनि। अटे लाइ हुनखे साढा 300 रुपया रोज़ु खपनि था। अहिड़े मौक़े ते जॾहिं असां पंहिंजे माण्हुनि खे अटो नथा ॾेई सघूं, निगरान हुकूमत वेंदे वेंदे, अनवार उल हक काकड़ साहब वेंदे वेंदे, हिकु जेका वॾी असां ते महांगाई जी हिकिड़ा जेको ज़ख़म ॾेई वियो आहे, उहो इहो आहे त दवाउनि जे क़ीमतुनि में बेतहाशा इज़ाफ़े जी हुन मंज़ूरी ॾिनी आहे। दवाऊं जेके अॻु में ई ग़रीब जी पहुच खां परे आहिनि, ऐं उहे कहिड़ियूं दवाऊं आहिनि जंहिंजे वाधारे जी हुन मंज़ूरी ॾिनी आहे, जेके कैंसर में इस्तेमालु थियनि थियूं, जेके हयाती बचाइण में इस्तेमालु थियनि थियूं, जेके एंटीबायोटिक आहिनि। 166 दवाउनि जी जेके समरी मोकिली वई हुई, जन्म जा 146 जी हिननि मंज़ूरी ॾिनी आहे। यानी ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तव्हां हुकूमत जा हंध बिस्तरा गोल थी चुका आहिनि, नई हुकूमत अचण वारी आहे, वेंदे वेंदे बि इहो ज़ख़म आवाम खे ॾेई था वञूं। असां वटि इलाज जूं सहूलियतूं अॻु में ई कोन्हनि के। हिननि खे शायदि इहा ख़बर इन ॻाल्हि ते हिननि वीचार न कयो आहे त PTI जे गुमनाम निशाननि ते, PTI जी लीडरशिप जे क़ैद में हुजण जे बावजूदु KPK में ऐं पंजाब में जेके इमरान ख़ान जा नामज़द उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि, उन में हेल्थ कार्ड जो वॾो अमल दख़ल आहे, जेको इमरान हुकूमत 3 सूबनि में ॾिनो हो, जंहिंजे ज़रिए 10-12 लखनि ताईं ग़रीब माण्हू इलाजु कराए पिए सघे हा। जॾहिं इहा सोशल मीडिया ते ॻाल्हियूं आयूं, ग़रीबनि खां पुछियो वियो त तव्हां इमरान खे छो था वोट ॾियो? हुननि चयो हुन असांखे हेल्थ कार्ड ॾिनो, असां मरंदा हुआसीं, इलाज जी असांखे सहूलियत न हूंदी हुई। इमरान ख़ान इहो हेल्थ कार्ड सिंध में बि ॾियणु पिए चाहियो, पर साईं मुराद अली शाह हुनखां इन करे न वरितो हो जो हू PTI जे तरफ़ां हुयो ऐं सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई। जेकॾहिं सिंध में उहो कार्ड अचे हा त मुमकिन आहे त सिंध जा माण्हू बि PTI खे वोट ॾियनि। इन हिकिड़ी ॻाल्हि जे करे सिंध जे माण्हुनि खे 5 साल नुक़सानु ॾिनो वियो ऐं हेल्थ कार्ड सिंध जे माण्हुनि खे न मिलियो। बहरहाल इहा हाणे हिकिड़ी सियासत में थींदो आहे, पर 3 सूबनि में इहो कार्ड मिलियो ऐं इन कार्ड जे नतीजे में इमरान ख़ान खे जेका कामयाबी हासिलु थी आहे, उहा तव्हां सभिनी जॻह आहे। वेंदे वेंदे ई ज़ख़म ॾेई वियो आहे अनवार उल हक काकड़ क़ौम खे त 146 हयातियूं बचाईंदड़ दवाउनि जूं क़ीमतूं। अॻु में ई इहा हालत आहे सिंध जी, स्पेशली ॿियनि सूबनि में जी ख़बर कान्हे का,
जो जंहिं माण्हूअ खे कैंसर जो मर्ज़ तशख़ीस थिए थो 2-4 विज़िट कराइनि था उनखे मालिक इस्पतालुनि जा, पोइ न हू टैक्सियुनि जो भाड़ो भरे था सघनि, न मुसाफ़िर ख़ाननि में होटलनि में रहण जो को वसत आहे या ताक़त आहे, पोइ हू वीचारा हकीमनि ॾे था वञनि या घर में वेही करे पंहिंजे प्यारे जे मरण जो इंतज़ारु था कनि। हाणे वरी उन्हनि दवाउनि जे अघनि में बेहतर इज़ाफ़ो कयो वियो आहे। यानी ॿुॾी मरण जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी हुकूमत जेका वञे थी, बाक़ी वञी हुनखे 5-7 ॾींहं बचा आहिनि, त कल्ह हुननि नोटिफिकेशन कढियो आहे त असां 144 दवाउनि जी क़ीमतुनि में वाध था कयूं ऐं बाक़ी जेको आहे असांखे 262 जेके केस मिलिया हुआ जन्म जा, असां 146 महांगियूं कयूं। 116 जेके दवाऊं आहिनि, बाक़ी 116 आइटम जेके आहिनि, जेके दवाऊं आहिनि, उन्हनि जो इख़्तियार वरी दवा साज़ कंपनियुनि खे ॾिनो वियो आहे। ऐं इहा असां सभिनी खे ख़बर आहे, इट इज़ ए ओपन सीक्रेट। जॾहिं बि दवाउनि जी क़ीमत वधंदी आहे त उन में वॾे पैमाने ते रिश्वत हलंदी आहे। अरबनि जे हिसाब सां, अरबें रुपयनि जे हिसाब सां दवा साज़ कंपनियूं वज़ारत सिहत खे रिश्वत ॾींदियूं आहिनि त दवाउनि जा अघु वधायो। जेकॾहिं 1 रुपयो बि दवा जी क़ीमत में इज़ाफ़ो थींदो आहे त उनजी जेका आहे करोड़े रुपया रिश्वत ॾिनी वेंदी आहे। हिते तव्हां 146 आइटमनि खे वधाए छॾियो, यार ही का ॻाल्हि आहे। ऐं ॿियो वरी जेको गंद कंदी थी वञे वफ़ाक़ी हुकूमत, उहा इहो त वफ़ाक़ी यूनिवर्सिटियूं जेके आहिनि, जेके सॼे मुल्क में आहिनि, उन्हनि जी जेका उन्हनि खे इमदाद जेका मिलंदी आहे तालीम जे मद में, पघारुनि जे मद में ऐं तरक़ियाती कमनि जे मद में, उहा मामूली रक़म आहे असांजी बजट जो। यानी टोटल 1 खरब 8 अरब 108 अरब रुपया सॼे मुल्क जे सरकारी यूनिवर्सिटियुनि खे मिलंदी आहे इमदाद, जंहिंमां जा हू पघारूं बि कढंदा आहिनि। इन मज़ा जेको आहे सो जेको 65 अरब रुपया हू पघारुनि लाइ रखंदा आहिनि ऐं 43 अरब रुपया तरक़ियाती कमनि जे लाइ। हिकिड़ो इजलास थियो आहे जेको आहे हिन जो स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल आहे, जंहिंजो इजलास बि अनवार उल काकर, जेको पाण खे पढ़ियल लिखियल सम्झंदो आहे, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे, फुल सूट पाईंदो आहे, ॿारनि जी तालीम में यकीन रखंदो आहे ऐं सभु कुझु कंदो आहे, पर जेके सरकारी यूनिवर्सिटी में ग़रीबनि जा ॿार पढ़नि था उन्हनि जी यूनिवर्सिटियुनि जे लाइ हिन जेका वेंदे वेंदे ग्रांट बंदि कई आहे। जंहिंखां पोइ हाणे वाइस चांसलर जेके आहिनि उन्हनि इहो ख़दशो ॾेखारियो आहे त असांजूं यूनिवर्सिटियूं ॾेवाले जो शिकार थी वेंदियूं ऐं बंदि थी वेंदियूं, ग़रीबनि लाइ तालीम जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। हीअ आहे वफ़ाक़ी, हीअ आहे 6 महीननि जी परफॉर्मेंस जो वेंदे वेंदे तालीम ऐं सिहत सां जेका हिननि वेधन कई आहे। दुनिया में तालीम ऐं सिहत जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि कंसीडर थींदियूं आहिनि, हुकूमत उहा हर हाल में पहुचाईंदी आहे। ऐं हिन वेंदे वेंदे सिहत जी सहूलियत जे त न ॾिनी, पर दवाउनि जा अघु वधाया ऐं वरी जेका बजट आहे वफ़ाक़ी हुकूमत उहा बि जेका आहे सा घटाई आहे। जॾहिं त हिननि खे इहा हरकत करण जो को अख़्तियार ई कोन्हे को, छो त NFC अवॉर्ड में ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट CCI में इहो फ़ैसिलो थियल आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेके सूबाई हुकूमत जे चार्टर्ड में यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी इमदाद बंदि न कंदी। वेंदे वेंदे कल्ह तव्हांखे मूं ॿुधायो त सिंध हुकूमत गैर क़ानूनी गैर आइनी फ़ैसिलो कयो। 13,034 एकड़ सिंध रेवेन्यू जी ज़मीन, सिंध हुकूमत जी ज़मीन जेका 1973-74 में जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हुकूमत में स्टील मिल खे ॾिनी वई हुई, हिकु क़ौमी इदारे खे ॾिनी वई हुई ऐं इहो उन में आहे त जॾहिं स्टील मिल जे कम में न रहंदी त उहा वापसि सिंध हुकूमत खे मिलंदी। उहा ज़मीन वफ़ाक़ खे ॾिनी वई बिना कंहिं पैसे जे। सुवाल इहो थो पैदा थिए त छा कॾहिं वफ़ाक़ 50 एकड़ ज़मीन इस्लामाबाद में सिंध हुकूमत खे ॾिनी आहे? जेकॾहिं न ॾिनी आहे त तव्हां 13,000 एकड़ ज़मीन सिंध जी कीअं था ॾियो, कंहिंजी मंज़ूरी खां था ॾियो? जॾहिं सिंध में हुकूमत अवामी हुकूमत ठहण वारी आहे, तव्हां उन लाइ बि वेट नथा करे सघो। सिंध असेंबलीअ जे इजलास जो बि तव्हां वेट नथा करे सघो। सिंध जे चूंडियल नुमाइंदनि खे बि पंहिंजे क़िस्मत जा फ़ैसिला करण जा इख़्तियार तव्हां नथा ॾेई सघो। यार ही अॼु वरी इहो जेको वफ़ाक़ी हुकूमत जी इहा ख़बर आई आहे त हू सूबनि में जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी 108 अरब रुपयनि जी इमदाद साल 2024 ऐं 25 जे माली साल दौरान
बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं फ़ैसिलो इहो ग़ैर क़ानूनी आहे, ग़ैर आइनी आहे। अनवार उल काकड़ साहब खे ख़बर न आहे, हुनखे इहो छो नथो ॿुधायो वञे त तव्हां जेको इहो फ़ैसिलो कयो था इहो NFC अवार्ड जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, इहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे फ़ैसिलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, पर हू ग़ैर क़ानूनी ग़ैर आइनी फ़ैसिला कंदा था वञनि पिया। ऐं हिकिड़ी दिलचस्प ख़बर तव्हांखे ॿुधायां त सिंध जो नफ़ीस वज़ीर आला, सिंध जो बुज़ुर्ग वज़ीर आला जंहिंजो तालुक़ अदलिया सां रहियो, हाई कोर्ट जो जज रहियो, सुप्रीम कोर्ट जो जज रहियो, ऐं असां इहो सम्झो पिए त हू 6 महीननि में अहिड़ी का कारकर्दगी छॾे वेंदो पंहिंजे नामा ऐं अमाल में जंहिं ते असां फ़ख़्रु कंदासीं ऐं जेका हुकूमत ईंदी उनखे आईनो ॾेखारींदासीं त ॾिसो 6 महीननि में केॾा सिंध में सुधारा आया ऐं तव्हां सिंध सां छा कयो 15 सालनि में, या हाणे तव्हां छा करणु वञी रहिया आहियो। पर हिन साहब छा कयो आहे, हीउ 70 सालनि जी उमिरि खां बि वॾी उमिरि जो आहे। हिन 6 महीननि में जेके वज़ीर आला हाउस में महिमान आया आहिनि उन्हनि खे 4.5 करोड़नि जा तोहफ़ा ॾिना आहिनि। यार असां बि वज़ीर आला हाउस वेंदा रहिया आहियूं, उते तोहफ़ो छा ॾिबो आहे, अजरक ॾिबो आहे, टोपी ॾिबी आहे। तव्हां 4.5 करोड़नि जा कहिड़ा तोहफ़ा ॾिना आहिनि? माफ़ कंदा, 4.5 करोड़नि जा तोहफ़ा 6 महीननि में असांजे वज़ीर आला साहब, असांजे ज़ईफ़ वज़ीर आला साहब, कमज़ोर वज़ीर आला साहब जेको क़बर जी भिक ते वेठो आहे, उन 4.5 करोड़नि जा तोहफ़ा ॾिना आहिनि। साईं जे मथे ते क़ुरान रखी पुछोसि त उन पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं 50 लख जा कंहिंखे तोहफ़ा ॾिना आहिनि? सॼी ज़िंदगीअ में सवाइ धीअनि ऐं पुटनि जी शादियुनि जे नुंहंनि खे ॾियण खां सवाइ कंहिं महिमाननि खे कॾहिं सॼी ज़िंदगी में 50,000 जा तोहफ़ा ॾिना आहिनि? न त सिंध हुकूमत जे माल ते यार ही ॾुख थो थिए। ऐं जेके वज़ीर आला हाउस में प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि प्रोग्रामनि खां पोइ चाहे बिस्किट या कुकीज़ वग़ैरह इहे हूंदा आहिनि। उन ते हिन साहब 89,34,000 वज़ीर आला हाउस में जेके प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि में मेज़बानीअ ते चांहि पाणीअ ते हिननि 89 लख रुपया ख़र्च कया आहिनि। जॾहिं त रुगो सादो पाणी जेको मिनरल वाटर हिननि पीतो आहे उहो आहे 6,96,000 जो, माना हर महीने में लख रुपयनि खां वधीक जो पाणी पी विया आहिनि। साईं खां पुछो त तव्हांजे घर में साल में घणे वक़्त जो पाणी, घणनि हज़ारनि जो पाणी पीतो वेंदो आहे? यानी तव्हां क़ौमी ख़ज़ाने खे, क़ौमी मिल्कियत खे अवाम जी नथा सम्झो ऐं पंहिंजी पसंदि सां हलायो था। 3 करोड़ 63 लख रुपयनि जो साईं जन पेट्रोल इस्तेमालु कयो आहे 6 महीननि में। 50 लख जो पेट्रोल, सरासरी तौर ते 50 लख खां वधीक जो पेट्रोल, 55 लख रुपए जो पेट्रोल हर महीने में, यानी 2.25 लखनि जो पेट्रोल रोज़ानो इस्तेमालु थियो। तव्हां सिंध जा दौरा त 2-3 कया आहिनि, घणा दौरा कया आहिनि तव्हां सिंध जा? ऐं पेट्रोल तव्हां इस्तेमालु कयो आहे 3 करोड़ 63 लख रुपयनि जो तव्हां पेट्रोल इस्तेमालु कयो आहे। यार जॾहिं त 1 करोड़ 15,91,000 रुपयनि जी मौसूफ़ चांहि पीती आहे, वज़ीर आला हाउस में जेका चांहि पीती वई आहे उहा आहे 1 करोड़ 15,91,000 रुपयनि जी। बसि इहो रुगो तव्हांखे ॿुधाइणो हो त जेको असां ॿुधंदा आहियूं अंधेर निंगरी, उहा हुई न पर उहा आहे। उहा किथे आहे? उहा इस्लामाबाद में आहे, उहा सिंध में आहे। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।